नादरीन ब्रेकिंग न्यूज़ आहे जोंगल मां, जिते जोंगल पुलिस नंढी उम्र वारी शादी जे काज ते काह करे नंढी उम्र में शादी थींदड़ घोट ऐं कुंवार खे बचाए वरितो आहे। ऐं ब्रेकिंग न्यूज़ आहे जोंगल मां, जिते ॿुधाए थो वञे त 12 सालनि जो नींगर आहे ऐं 18 सालनि जी नींगरी खे परणायो पियो वियो, उन सां शादी कराए पई वई। ऐं वधीक हवाले इन हवाले सां असां सां लाइन ते मौजूदु आहे नुमाइंदा काश जावेद समेजो, उन खां मालूमात वठूं था। जावेद, असां इहो ॿुधायो त जेकी नींगरी जी उमिरि हुई उहा केतिरी हुई ऐं जेको घोट आहे उन जी, ऐं हिन वक़्तु ताज़ा तरीन अपडेट कहिड़ा आहिनि? जी, मां ॿुधाईंदो न तव्हांखे बरकत त जोंगल बी सेशन थाणे जी हद आहे, जिते जोंगल सिटी में ई ॻोठ आहे। हिते शहर में ई जेको आहे 12 सालनि जो आहे नौजवान जहांगीर कौर, जंहिंजी 18 सालनि जी साजिदा पौड़ सां कल्ह शादी थी हुई। पुलिस खे कुझु इतलात जेको आहे त छापो हणी करे घोट ऐं कुंवार खे जेको आहे त उतां मज़ाक कराए वरितो। अॼु हुननि खे जेको आहे सिविल कोर्ट क्लब में पेश कयो वियो, जिथे 6 लख एवज़ जेको आहे ज़मानत जज वालिद हवाले करे छॾियो छोकिरी खे। जी, वरी महिरबानी जावेद समेजो असांखे अपडेट करे रहियो हो त 6 लखनि जी ज़मानत एवज़ नींगरी खे वालिद हवाले कयो वियो आहे।